अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था। अॼु तव्हांजे आदो पेश कंदासीं वताए फ़क़ीर जो टॉपिक गुलण वाढो। वताए फ़क़ीर पाड़े वारे वाढे ॾांहुं पियो भेरा कंदो हो ऐं आजिज़ीअ सां अर्ज़ु कंदो हुयुसि, यार गुलण मूंखे खट ठाराइणी आहे, सो हल हली खट ठाहे ॾे। गुलण वाढो हर भेरे फ़क़ीर खे चवंदो हो, हिन वक़्तु आउं वांदो कोन आहियां, ॾिसी कोन थो केतिरा माण्हू अञा वेठा आहिनि, पहिरीं हिननि जो कमु थिए पोइ तुंहिंजो। अलाह जी कुदरत थोरनि ई ॾींहंनि खां पोइ उहो वाढो गुलण गुज़ारे वियो। कांधी संदसि जनाज़ो खयूं क़ब्रिस्तान ॾांहुं पे विया त वतायो उन वक़्तु किथां सफ़र तां ॻोठ पे मोटियो। हिन जी मुक़ाम ॾांहुं ईंदड़ जनाज़े ते नज़र पई त जनाज़े में शामिलु थियण लाइ डोड़ी अची पहुतो। कंहिं कांधीअ खां पुछियईं, अदा ॾियो त ख़बर केरु गुज़ारे वियो आहे? माण्हुनि चयसि, पाण वारो गुलण वाढो गुज़ारे वियो। वताए फ़क़ीर कांधनि खे चयो, खट खे त का घड़ी पट ते रखो त आख़िरी दीदार कयांसि। कफ़न जो कपिड़ो हटाए आस्ते कन लॻ चयाईंसि, अदा गुलण अॼु त वांदो आहीं, हली मुंहिंजी खट ठाहे। दाई हो वताए फ़क़ीर जो टॉपिक गुलण वाढो। उमेद आहे त तव्हांखे पसंदि आयो।